साबुण हीअ साबुण आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ़्ज़ साबुण अचो त पढ़ूं। अखरनि जा नाला स्वाद अलफ बेणे आवाज़ सा ब हण। मदद का लफ़्ज़ ही आहे। जुमलो ही साबुण आहे। हये ज़ेरे ही हमज़ो पेशो ओ ही स्वाद लफ्सा बे पेशो ब हणे पेशो ण साबुण अलफ मदा हये आहे। साबुण मुज़क्किर लफ्ज़ आहे। साबुण अदद वाहिद साबुण अदद जमा आहिनि। साबुण ग्रामर में इस्म आहे। साबुण जी माना खार सोडा मां ठहियल चकी। अचो त साबुण खे लिखण सिखूं। स्वाद खे सिट ते लिखी पोयां अलफ मिलाइबसि। वरी बे लिखबो, बे खे अधु लिखबो, हाणे मुकमिल लिखबी साबुण। अखर अथसि स्वाद अलफ बे हणे। आवाज़ अथसि सा प्लस ब प्लस ण। लफ्ज़ आहे साबुण। स्वाद खे सिट ते लिखी पोयां अलफ मथे लिखबो सिट खां। बे जी अधु शिकिल थींदी, हणे मुकमिल थींदी, पोयों आख़िरी आवाज़ मुकमिल लिखबो आहे सा ब हण। इहो हो साबुण लफ़्ज़ लिखण जो तरीक़ो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। साबुण हीअ साबुण आहे।